अस्सलाम वालेकुम सिंध वासियों, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जिते जिते आहियो सभई ख़ुशि हुजो। हाणे अर्ज़ु इहो आहे जो असांजो नौजवान डायरेक्टर आहे जेको पंहिंजो चपरां दी गिरेट जो सीरीज़ जेको ठाहे थो, जंहिंमें असां सभु किरदार हुन जा, त हाणे उन ई आहे वीचारो रड़ी थो करे पियो वीचारो, त मां तव्हां सब्सक्राइब नथा कयो, अलाए छा थी वियो आहे तव्हांखे। सब्सक्राइब कयो आहे यूट्यूब चैनल ते अली गुलमला स्वराब सुरो ऑफिशियल, हुनखे सब्सक्राइब कयो आहे, घंटी जो बटण आल वारो दॿायो। भई सब्सक्राइब कंदव त माण्हू उन में घणा थींदा, हुनखे लखु थी वेंदो माण्हुनि जो, त हुनखे ख़ुशी थींदी ऐं तव्हांखे बि जेका ख़ुशी थींदी त मां असांजे पंहिंजे माण्हू जेको नौजवान माण्हू आहे पंहिंजो अली गुलमला तव्हांजो मज़ा फ़नकार आहे, ऐं हुनखे ख़ुशी थींदी, तव्हांखे बि ख़ुशी थींदी, त सब्सक्राइब कयो वधि में वधि। ऐं हुनजो यूट्यूब चैनल आहे। हाणे ईद जो कमु कयूं था पिया असां तव्हांजे लाइ, सभई गॾिजी करे जेके किरदार आहिनि असांजा उहे सभई गॾिजी करे इहो डायरेक्टर असांजो अली गुलमला हुआ। हाणे हुनजे चैनल खे सब्सक्राइब कयो त हुनजो कमु वधे, हौसलो थिए। हा ॿिली ईअं न कयो, जेके बि नौजवान आहिनि हुनखे सभिनी खे सब्सक्राइब कयो। हा तव्हांखे पंहिंजा चैनल हुजनि ऐं तव्हांजो आवाज़ु बणिजे, तव्हांखे एंटरटेनमेंट मिले। हा हा ईअं कजो, वञी करे सभु जेको आहे यूट्यूब में पंहिंजे पैकेज कयो यूट्यूब जा, बाक़ी जॾहिं फ्री जो पैकेज हुजे या व्हाट्सअप हुजे या इहो इहे त वांदा माण्हू व्हाट्सअप ते सॼो ॾींहुं पिया ॻाल्हाइनि, भई छा फेसबुक ते हरू भरू वावेला वावेला लॻी पई आहे। कम जूं शयूं बाबा हासिलु कयो, नौजवाननि खे कम ॾे वठी वञो, त यूट्यूब ते पंहिंजा चैनल ठाहिनि, जहिड़ी शइ अचे थी दर्ज़ी आहे उहो ई पंहिंजो चैनल ठाहे, वाढो बि पंहिंजो चैनल ठाहे, बाबा जेको टोपियूं ठाहे त उहो ई पंहिंजो चैनल ठाहे। हा ताकि दुनिया में तव्हांजो नालो थी वञे ऐं तव्हांखे पंहिंजो उतो तव्हांखे पैसा मिलंदा, कमाईंदव। त असां जेको आहे तव्हांखे इहो अर्ज़ु हिन जे लाइ मां आयो आहे। खोड़ असांजा सभई अॼु साथी जेको आहे माई चपरा में वेठी आहे, दॿला ॿॿला सभु आया आहिनि, इहे तव्हां सां मुखातिब थींदा, मां को वरी उहे वेंदा अची करे स्टूडियो बीठा आहियूं यार जली गुलवारे में। त हिनखे सब्सक्राइब बि कयो ऐं घंटी जो बटण दॿायो। हा अली गुलमला स्वराब सुमर ऑफिशियल, ठीकु आहे भाउ, ख़ुशि हो। ओवा मां दॿलो थो ॻाल्हायां, चपरा जो पुटु। ओवा असांजे अली गुलमला आहे, असांजो डायरेक्टर आहे ड्रामे जो चपरां दी क्रिएट जो। ओवा हुनखे सब्सक्राइब कयो न, हा सब्सक्राइब कयो, घंटी जो बटण हणो आल वारो। हा असां तव्हांजे लाइ ईद जो कमु करे रहिया आहियूं ऐं बसि तव्हांजी महिरबानी थींदी जो लख सब्सक्राइब थी वञा, वरी ख़ुशियूं कंदा। हा वरी डांसूं कंदासीं, ॿुधायांव थो मां। हा बाक़ी डांसूं कंदोमांव मां, दॿलो। त असांजो पंहिंजो डायरेक्टर आहे न अली गुलमला, उनजे चैनल खे सब्सक्राइब कयो, अली गुलमला स्वराब सुमरो ऑफिशियल। हा उन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं अली गुलमला जी फ़ोटो अथव हीअं, है न, उनखे सब्सक्राइब कजो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। हा ऐं तव्हां जेको आहे सो तव्हांजे लाइ जेको सीरीज़ आहे उहा चपरां दी क्रिएट उहा अचे थी पई, ऐं ईद जे लाइ तव्हांजे लाइ सांग बि आणियूं था, गानो हिकिड़ो भलो, ऐं असां ड्रामा बि तव्हांजे लाइ आणींदासीं ईद यूट्यूब चैनल ते। सही आहे न, हाणे इनखे सब्सक्राइब कयो यार, जल्दी कयो यार। हाणे असां ईद जो कमु था करे रहिया आहियूं। हा कमु करे रहिया आहियूं ईद जो। बाबा आओ बाबा, मां दॿलो आओ आओ। तती थधी का कान्हे वेल वेहण जी, मथां थिए हूंदा पेर न लही पिरीअ जो। दोस्तो सिंध वासियो, जीअं त तव्हांजो नौजवान मज़े जा फ़नकार हिन प्रोग्राम चपरां दी ग्रेड जो डायरेक्टर जेको तव्हांखे बहितरीनु सीरीज़ ॾेई रहियो आहे, दोस्तो भली उनजे चैनल खे सब्सक्राइब कयो, यूट्यूब चैनल अली गुलमला स्वराब सुमरो ऑफिशियल, उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, ताकी तव्हांखे वधि में वधि सुठा वीडियो ॿिया बि ॾेखारे सघे। इन लाइ मां इहो शहरु चयुमि त तती थधी का कान्हे वेल वेहण जी, मथां थिए हूंदा पेर न लही पिरीअ जो। त दोस्तो वधि में वधि सब्सक्राइब कयो, जीअं त उनजा लख सब्सक्राइब थी वञनि, ठीकु आहे न। असां हिन वक़्तु ईद जो कमु करे रहिया आहियूं तव्हांजे लाइ, ऐं जेको आहे सो बसि हाणे ई सब्सक्राइब कयो चैनल खे, यूट्यूब चैनल खे, ऐं शेयर कयो, लाइक कयो, घंटी जो बटन दॿायो। वॾी महिरबानी दोस्तो। अबा ख़ुशि हुजो, अबे खे चवां बसि मां चपरां दी ग्रेट तव्हांजे ड्रामे में ईंदी आहे, अबे खे चवां इहो पंहिंजो अली गुलमला पंहिंजो डायरेक्टर आहे असांजो वीचारो सादो, अबे खे चवां ग़रीब तव्हांजे लाइ कंदो आहे कमुकार। अबे खे चवां उनखे चैनल खे सब्सक्राइब कयो, अबे खे चवां उनजो यूट्यूब चैनल अथव जंहिं ते इहो हलंदो आहे चपरां दो ग्रेट, मूंखे जंहिं एॾो टाइटर रोल ॾिनो, अबे खे चवां तव्हांजे साम्हूं आंदई, तव्हांखे ख़ुशि कंदी आहे, मां हुन ड्रामे में कमु करे
हले थो पियो। हाणे ईद जो कमु कयूं था पिया, उहो बि तव्हां ॾिसिजो, ॾाढो मज़ो ईंदो तव्हांखे ॿिए खे चवां। हा, उन चैनल खे सब्सक्राइब कयो, अलीगुल मल्हाह सोराब सुबुह ऑफिशियल अथव चैनल यूट्यूब ते, उनखे सब्सक्राइब कयो। ॿिए खे चवां घंटी जो बटण हणंदव त उन में ॿिए खे चवां वधंदा सब्सक्राइब त वरी तव्हां ॾिसंदव त उनजा ॿिए खे चवां पैसा बि ठहंदा, न ॾिसंदव त न ठहंदा ॿिए खे चवां। पोइ इनखे चवंदा त अंधी जहिड़े पेके वई जहिड़ी न वई, त ॿिए खे चवां तव्हांजो इहो थोरो थी थो, ऐं इनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। ऐं जेके अदा मुंहिंजा पेज ते रखंदा आहिनि, ॿिए खे चवां उहे पंहिंजे पेज ते हरू भरू वीडियो यूट्यूब वारो न रखो, अबा महिनत सां ठहे थो ॿिए खे चवां। बाक़ी पंहिंजो सब्सक्राइब कयो, जेके बि असांजे सिंधवासी आहिनि, सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारा जिते जिते रहनि था, त चैनल खे अलीगुल मल्हाह सोराब सुबुह ऑफिशियल खे पंहिंजो चैनल खे कयो सब्सक्राइब। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी थींदी, ख़ुशि हुजो। हाणे ईद जो कमु कयूं था पिया सभई, असां किरदार स्टूडियो में अची करे तव्हां सां मुखातिब थिया हुआ, ॿिए खे चवां साम्हूं पहिरियों दफ़ो लाइव ॻाल्हायूं था तव्हां सां। त मां चपरा आहियां, तव्हांजी मासी चपरा, ॿिए खे चवां ख़ुशि हुजो, अलाह तव्हांखे हयाती ॾे। हा, अधे गुलण जी वॾी महिनत आहे, गुलू जी ॿिए खे चवां अली गुल खे मां त गुलू चवंदी आहे प्यार में, त हुनजी वॾी महिनत आहे। ॿिए खे चवां उनखे सब्सक्राइब कयो, उनखे घंटी बटण दॿायो। ॿियो मां घड़ी घड़ी छा चवां, बसि हाणे कमु थी कयां पई, ईद जो कमु आहे। ॿिए खे चवां तव्हांजे लाइ ड्रामो ठाहियूं था पिया ईद जो, ख़ुशि हुजो, बसि सब्सक्राइब हाणे कयो। हो बा साईं सलाम वालेकुम, मां ख़ुदि तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियां। बा असांजो यार पंहिंजो अलीगुल मल्हाह थो, उनजो बा तव्हांखे पार अथव, तव्हां पंहिंजो सब्सक्राइब त कयो न। ॿिए खे चवां उहो अहिड़ो सीरीज़ करे थो चपरांदी गिरेट। हाणे असां ईद जे कम में लॻा पिया आहियूं, असां चयो तव्हां सां बि थोरो ॻाल्हायूं। हिते साम्हूं यार जे स्टूडियो में बीठा आहियूं थिया, हिते तव्हां सां थोरो ॻाल्हायूं। असां चयो मुताक़िब थियूं तव्हां सां, बा थोरो हिनखे सब्सक्राइब कयो ऐं हुनखे घंटी जो बटण बि हणिजो। बा हाल वारो उहो बा इहो बि हुनखे हणो, पंहिंजो कयो न सब्सक्राइब। आहे बाक़ी असांजो कमु कयूं था। ॿिए खे चवां इहे सॼा असां पटका ॿधी करे जवान घिरिया पिया आहियूं, ड्रामे में सॼो तव्हांखे एंटरटेन कयूं था। त इहो ॿिए खे चवां त तव्हांजो बि इहो थोरो फ़र्ज़ु थिए थो। ॿिए खे चवां त पंहिंजो बटण हणो घंटी जो बि, ऐं सब्सक्राइब बि कयो बा चैनल खे। इहो अलीगुल मल्हाह सोराब सुबुह ऑफिशियल आहे न बा, इहो थी चैनल। इनखे थोरो ईअं वञी करे यूट्यूब ते हुनखे सब्सक्राइब कर। बाक़ी चए थो त असांखे उहो पंहिंजो पैकेज न आहे, बा ॾे बर्फ़ जो पैकेज बि तोखे फ़नकार जे लाइ न आहे, त पोइ असांखे अची कुटियो, असांखे पोइ धकु हणो। ॿियो बाक़ी छा आहे। ॿिए खे चवां मां तव्हांजो नौकर खाधे मां, बाक़ी पेज ते बि असां रखंदा आहियूं पंहिंजे हिते अलीगुल मल्हाह पेज ते। उहो पंहिंजो यार अलीगुल मल्हाह तव्हां वारो रखंदो डायरेक्टर जेको आहे, उहो बा हिन वक़्तु पंहिंजो लिखे थो ड्रामो, ऐं वरी करे थो डायरेक्शन। बा अहिड़ो बा कैमरा वैमरा वठी आयो आहे, सिर्फ़ु तव्हांजे लाइ चैनल पंहिंजो खोलियो अथसि, त हाणे हुनखे सब्सक्राइब कयो आहे। ॿिए खे चवां ख़ुशि हुजो, असांजो एतिरो हाणे कमु हले थो ईद जो, मां बि तकड़ में ॾिघी टोपी करे हिते पहुतो अची। ॿिए खे चवां बसि तव्हांखे पंहिंजो ईद जो बि मुबारक हुजनि एडवांस जा। बा पंहिंजो ढोर ढगो वठो, ग़रीब खे गोश्त बि ॾिजो। ॿिए खे चवां ठीकु आहे बा। हाणे इहो पंहिंजो सब्सक्राइब ज़रूरु कजो बा। हाणे बसि तव्हांजो बसि हाणे प्यार आहे तव्हांजो अलीगुल मल्हाह सां, पोइ हाणे भली तव्हांजी मर्ज़ी आहे। भई सब्सक्राइब कयो, असांजो अर्ज़ु एतिरो आहे। असां पंहिंजो स्टूडियो में अॼु यार जे में घिरिया आहियूं, तव्हांखे चयोसीं तव्हां सां ॻाल्हायूं असां रूबरू। बा किरदार असां तव्हांजे साम्हूं आया आहियूं, त यार खे सब्सक्राइब कयो, ख़ुशि हुजो। बा सदा सलामत हुजो दोस्तो। जीअं त तव्हां सां मुखातिब जेके चपरांदी ग्रेट सीरीज़ जा किरदार हुया, उहे तव्हां सां मुखातिब हुआ। यकीनन उहे बि ॾाढा परेशान आहिनि। उहे बि इन करे परेशान आहिनि त असांजो डायरेक्टर अलीगुल मल्हाह ऐं जेकी सीरीज़ हलाई आहे, ऐं सिर्फ़ु तव्हांजे करे जेको यूट्यूब चैनल आहे उन ते कमु कयूं पिया, ऐं प्रोफेशनली कमु कयूं पिया तव्हांजे लाइ। ऐं उन में तक़रीबन साल खनि थियो आहे मूंखे यूट्यूब चैनल खोले, जंहिंजा अञा ताईं लख सब्सक्राइब न थिया आहिनि। यकीनन इहा परेशानी जी बि ॻाल्हि थिए थी। इन करे त असां जेके दोस्त आहिनि जिन वटि मोबाइलूं आहिनि, जेके सोशल मीडिया जो इस्तेमालु कनि पिया, ऐं उहे यूट्यूब जे जेको आहे सो यूट्यूब ते तमामु घटि आहिनि, इन करे शायदि असांजा सब्सक्राइब घटि थियनि था। मुंहिंजा दोस्तो, जेके बि दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन में पंहिंजे नौजवाननि जो अॼुकल्ह उतां जी आवाम, उतां जा माण्हू साथ ॾियनि पिया। सोशल मीडिया जो जेको कमु आहे उन कम में तमामु घणो, इन लाइ जो इन में कुझु अर्निंग बि थिए थी माण्हुनि खे, ऐं माण्हुनि जा हिकिड़े क़िस्म जा इहे जेके चैनल आहिनि या पेज आहिनि, उहे हिकिड़े पंहिंजो
बिज़नेस तौरु उहे इस्तेमालु पिया कनि, उनजो फ़ाइदो पिया वठनि। पर असांजो नौजवान जेको आहे उहो उनखे सोशल मीडिया खे रौशे तौरु इस्तेमालु करे पियो, जंहिंजो को फ़ाइदो न पियो वठे। रौशे तौरु इन लाइ मां चई रहियो आहियां, जीअं त तव्हां ॾिसंदव त कुझु अरसनि खां वठी दोस्त जंहिंजा पेज आहिनि, घणनि दोस्तनि खे 6-6, 7-7 पेज आहिनि, ऐं उहे उनजो ग़लति इस्तेमालु इन लाइ पिया कनि जो कंहिं बि इशू खे वठी करे पोइ उन दोस्त खे गारियूं ॾियारणु, भली केर बि हुजे, पीर हुजे, फ़क़ीर हुजे, उनखे गारियूं ॾियारणु, उनखे लफ़्ज़ कढाइणु, ऐं जेको आहे सो कंहिंखे हरू भरू जहिड़े माण्हू खे मारणु, इहो तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं उनखे पोइ जेको आहे सो घटि वधि ॻाल्हाइणु, इहो सिर्फ़ु असांजे दोस्तनि जेके नौजवान आहिनि सिर्फ़ु इहो रोशो करे रहिया आहिनि, उनमें फ़ाइदो न वठी रहिया आहिनि। त दोस्तो, ॿिया जेके दोस्त आहिनि असांजा नौजवान जेके ॿियनि जा वीडियो खणी करे रखनि था पंहिंजे पेज ते, त दोस्तो इहो तमामु ग़लति ॻाल्हि आहे। इन सां तव्हांखे को फ़ाइदो न रसंदो। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो पूरी दुनिया में जेको फेसबुक आहे उहो मोनोटाइज़ थी वियो आहे, पेज मोनोटाइज़ थी विया आहिनि, अगरि पाकिस्तान में मोनोटाइज़ थी वियो त तव्हांजी जेके वीडियोज़ जेके रखिया आहिनि उहे तव्हांजे कंहिं कम जा न आहिनि, तव्हांजे लाइ आईंदो उहे नुक़सान जो ज़रियो बणिबा। इन जे लाइ पंहिंजो कंटेंट ठाहियो, जेको बि नओं कंटेंट हुजे तव्हां पंहिंजो ठाहियो। जेकी बि शइ ॾियो, कंहिंजी रिपोर्ट ॾियो, वीडियोज़ तव्हां रिपोर्ट जे ज़रिए रखी सघो था, कंहिंजी रिपोर्ट जी न्यूज़ रिपोर्ट हूंदी आहे अहिड़े क़िस्म सां, या डॉक्यूमेंट्रियूं ठाहियो ऐं को टेक्निकल कमु कयो था, उहो भली जेको वाढो आहे उहो पंहिंजो जेको आहे सो कमु ॾेखारे सघे थो, ऐं इन ज़रिए अर्निंग थी सघे थी, ऐं तव्हां पंहिंजी शइ नई बि रखी सघो था, तव्हांजो नालो बि थी सघे थो। बाक़ी तव्हां जेके पेज आहिनि उहे इस्तेमालु कंदव सिर्फ़ु गारियुनि ऐं बुजनि जे लाइ, त इन जे लाइ इहो तव्हांखे तमामु वॾो नुक़सानु थो पहुचे पियो, ऐं असांजी क़ौम खे बि पहुचे थो पियो, असांजे माण्हुनि खे पहुचे थो, असांजी ॿोली खे नुक़सानु पहुचंदो। इन जे लाइ हिन सोशल मीडिया मां फ़ाइदो वठो दोस्तो, त पंहिंजा दोस्त, पंहिंजे आर्टिस्टनि, पंहिंजे कलाकारनि खे सब्सक्राइब कयो, उन्हनि जे यूट्यूब चैनल ते वञो, जीअं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे अली गुल मला सोराब सुमरो ऑफिशियल, उते अचो ऐं उनखे सब्सक्राइब कयो, ताकी मुंहिंजा लख जेको सब्सक्राइब थी वञनि ऐं मां तव्हांजो थोराइतो रहां। उहे बि तव्हां मूंसां प्यारु कंदा आहियो, ऐं मां तव्हांजे हिन प्यार में ई जेको आहे सो तव्हांजे लाइ कमु कंदो आहियां। ऐं हिन वक़्तु मां ईद जे कम में रुधल आहियां, छो जो ईद जे लाइ बि तव्हांजे लाइ यूट्यूब ते मां कुझु ड्रामा आणिया पियो, कुझु सॉन्ग्स आहिनि उहे आणिया पियो तव्हांजे लाइ यूट्यूब ते, ऐं उहे तव्हां ॾिसंदो इंशाअल्लाह लुत्फ़ अंदोज़ थींदव। त दोस्तो, हीअ मुंहिंजा जेके किरदार आया हुआ इहे सिर्फ़ु इन लाइ आया तव्हांखे इल्तिजा करणु त वधि में वधि असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, अली गुल मला सोराब सुमरो ऑफिशियल, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। थैंक यू दोस्तो। दोस्तो, जेकॾहिं तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। महिरबानी।